अस्सलाम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां मैट्रिक जी केमिस्ट्री में टॉपिक 1.3 खे ॾिसंदासीं, तवाज़ुन वारो मुस्तक़िल यानी इक्विलिब्रियम कांस्टेंट ऐं हुनजो एको यानी यूनिट छा हूंदो आहे। ठीकु आहे, इक्विलिब्रियम कांस्टेंट जो कोई बि एक्चुअली जेको आहे सो उहो का यूनिट न हूंदो आहे, बल्कि जेका बि केमिकल इक्वेशन असां कंदा आहियूं, हल कंदा आहियूं, एक्सप्रेशन जेको हल कंदा आहियूं केमिकल इक्वेशन जो, उनजो यूनिट थींदो आहे। ठीकु आहे, हिन में कुझु असांखे पॉइंटियूं ॾिनियूं अथई जेके असां हिते ॾिसूं था त हिन केसीअ जो इतलाक़ सिर्फ़ु तवाज़ुन ते थिए थो। केसी खे हिकिड़ी शइ वाहिद अंसर आहे जेको हुनजे असर अंदाज़ अफेक्ट करे थो, उहो टेम्परेचर आहे। मेन पॉइंटियूं हिन जो मां तव्हांखे ॿुधायां थी त केसी ते कहिड़ी शइ अफेक्ट करे थी, उहो टेम्परेचर आहे। ठीकु आहे, केसी जो जेको माना उहा आमिल पैदावार शयुनि जो तवाज़ुन मिक़दार खे असां मोल पर क्यूबिक डेसीमीटर में मय्यर कंदा आहियूं। माना केसी जेको आहे सो चए थो आमिल ऐं पैदा रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट जी मिक़दार ते दारोमदार नथो रखे, सिर्फ़ु केसी गर्मी पद सां तब्दील थिए थो। हाणे कोफिशेंट केसी मुतवाज़िन कीमई मसाज जो सिरो कोफिशेंट आहे जंहिं में हर आमिल जी पैदावार शयुनि जो इर्तिकाज़ केसीअ जे बराबरि हूंदो आहे। हाणे जेकॾहिं असां हिन खे सम्झूं हिकिड़े मिसाल जे तहत, सपोज़ कयो असांखे हिकिड़ो मिसाल ॾिनो अथई, बिलफर्ज़ असांखे ही मिसाल आहे, थोरो हिनखे ज़ूम आउट कयूंसि। मिसाल हिकिड़ो रिएक्शन आहे, हिकिड़ो को बि जॾहिं केसीअ सां यूनिट लहंदासीं, उनजे लाइ असांखे जेका केमिकल रिएक्शन हुजे उहा हमेशह बैलेंस में हुजे। ठीकु आहे, हाणे आहे कार्बन डाइऑक्साइड प्लस H2 when react कार्बन डाइऑक्साइड ऐं हाइड्रोजन जॾहिं रिएक्ट कनि था, ही रिवर्सिबल रिएक्शन आहे। असांखे कार्बन मोनोऑक्साइड प्लस H2O फॉर्म थिए थो। ठीकु आहे, हाणे हीअ असांजी छा आहे, हिकु बैलेंस केमिकल इक्वेशन आहे जेका असांखे हल करणी आहे हिन जी केसी लाइ। हाणे केसी कीअं हुई, केसी असां जेका ड्राइव कईसीं एक्सप्रेशन, उन में असां ॾिठोसीं त प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिएक्टेंट। ठीकु आहे, हाणे प्रोडक्ट असां में ॾिसंदव त ही आहे असांजी राइट साइड ॾे प्रोडक्ट आहे। प्रोडक्ट खे असां हाणे हिन में जेकॾहिं फिल कयूं, छा आहे, कार्बन मोनोऑक्साइड ऐं H2O। हिन में कोई कोफिशेंट न आहे, हिन जो कोई नंबर ऑफ मोल मथी प्रोडक्ट में मौजूदु न आहिनि। हाणे उहा रिएक्टेंट, हाणे रिएक्टेंट में कहिड़ा आहिनि, रिएक्टेंट में कार्बन डाइऑक्साइड ऐं हाइड्रोजन। ठीकु आहे, हाइड्रोजन हीअ असांजा थी विया। हाणे हिन खे जेकॾहिं असां हिन जो यूनिट ॾिसंदासीं त कार्बन मोनोऑक्साइड जो छा थींदो, मोल क्यूबिक डेसीमीटर। जे पर सां ॾींदासीं त हिन माइनस न ईंदी। ठीकु आहे, जे तव्हां हीअं लिखंदो मोल पर डेसीमीटर त सिर्फ़ु हीअं ईंदो, जेकॾहिं माइनस न ईंदी, पर इन करे असां सिर्फ़ु हे था लिखूं। ऐं H2O जो घणो थींदो, उहो सेम ई थींदो, मोल पर क्यूबिक डेसीमीटर। ऐं हिन खे हाणे रिएक्टेंट में छा आहे, कार्बन डाइऑक्साइड जो मोल क्यूबिक डेसीमीटर ऐं हाइड्रोजन जो छा थींदो, मोल क्यूबिक डेसीमीटर। हाणे हिन खे ॾिसो त कैंसिल आउट कयूं, हे हिन में कैंसिल आउट थी वियो, हे हिन में कैंसिल आउट थी वियो। हाणे असांखे छा बचो, कुझु न बचो, निल बचो। यानी असांखे जेको हिन जो जवाबु मिलियो आहे, आंसर मिलियो आहे, यानी कि कोई बि हिन जो हिन रिएक्शन कार्बन डाइऑक्साइड प्लस H2O जो छा आहे, कोई बि यूनिट मौजूदु न आहे। ठीकु आहे, हाणे ही त हुयो हिकिड़ो एग्ज़ाम्पल जेको असां ॾिठोसीं। नेक्स्ट एग्ज़ाम्पल खे जेकॾहिं असां हल कयूं त कहिड़े तरीक़े सां हल करे सघूं था। सपोज़ कयो असां वटि मौजूदु आहे नाइट्रोजन। नेक्स्ट एग्ज़ाम्पल असां ॾिसूं, ही फर्स्ट हुयो
ऐं सेकंड हिते था असां कयूं। सेकंड आहे when nitrogen react with 3 mole of hydrogen it form the 2 mole of ammonia। हाणे हिन जी केसी असां फिल कयूंसि हिते। केसी खे कीअं कंदासीं, केसी प्रोडक्ट डिवाइड बाय रिएक्टेंट। सभिनी खां सवलो तरीक़ो इहो ई आहे त तव्हां हिन खे अहिड़े तरीक़े सां हल कयो, ठीकु आहे। NH3 हाणे हिन जे मथां छा आहिनि, 2 कोफिशिएंट अथसि, नंबर ऑफ मोल कोफिशिएंट में हलिया वेंदा। ऐं हेठां छा आहे, रिएक्टेंट में नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन जा 3 आहिनि, ठीकु आहे। हाणे नेक्स्ट स्टेप छा थींदो, हिन जो तव्हां मोल क्यूबिक डेसीमीटर खे घणा आहिनि, 2 ॾिनासींसि कोफिशिएंट ऐं मोल क्यूबिक डेसीमीटर। हिन खे को बि कोफिशिएंट मौजूदु न आहे। ऐं हाइड्रोजन जा घणा आहिनि, मोल पर क्यूबिक डेसीमीटर 3 आहिनि, 3, ठीकु आहे। हाणे सही थियो। हाणे कैंसिल आउट कंदासीं, हिकु हीअ कैंसिल थी वियो, हिकु हिन मां कैंसिल थी वियो, हिकु हिन मां कैंसिल थी वियो। बाक़ी असांजो हेठि घणो बचियो आहे, हे बचियो आहे 1/, मोल क्यूबिक डेसीमीटर हिन जे मथां 2 आहिनि, ठीकु आहे। हाणे कॾहिं बि जेको आहे सो यूनिट कोई बि इन जो केसी जो जेको आहे सो इन में न ईंदो, अपान में नथो अचे। हुनखे चेंज करण जे लाइ मथे खणी वेंदासीं त असांजो छा थींदो, मोल -2, हेठां कुझु न अथसि, मथे वेंदो -2 थी वेंदो। हे पाण ॿई मल्टीप्लाई थींदा, 2 खां 6 क्यूबिक डेसीमीटर 6। हाणे हेठि माइनस जो मथे वियो प्लस जी थी वियो। असांजो हे जेको आहे सो हिन जो आंसर आहे। हे यूनिट निकितो आहे नाइट्रोजन वारे जो। आई होप तव्हांखे ही सम्झ में अची वियो हूंदो। ऐं उन खां अलावा जेके एग्ज़ाम्पल आहिनि हिन में फस्ट ऐं सेकंड एग्ज़ाम्पल, उहे इंशाल्लाह सुभाणे असां हल कंदासीं। उनखे सुठे नमूने हल करे कैलकुलेटर जे मौजूदगी में तव्हांखे हल करे मां ॾेखारींदमि। टिल देन अल्लाह हाफ़िज़।